नॉर्दर्न बाईपास से एशिया के सबका वही मालपिड़ी में 50 एकड़न से पार्किंग कायम। केटल मालपिड़ी 2023 के चौधारी सिक्योरिटी का इंतहाई सख्त इंतजाम किया विया आहिनि। मालपिड़ी ईंदड़ रस्तन से पुलिस और रेंजर्स के स्क्वाड्स के मोबाइल समेत मुकर्रर कयो वियो आहे। मालपिड़ी ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तन से पुलिस और रेंजर्स जूं 8 चौकियूं कायम कयूं वियूं आहिनि। मालपिड़ी के तर्जमान यावर रज़ा चावला साहब सां ॻाल्हाईंदे चयो त नॉर्दर्न बाईपास से मालपिड़ी कायम करण जो फ़ैसिलो करण खां अॻु सिक्योरिटी जा इंतहाई हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया आहिनि। चौपायो माल मंडी अचण ऐं वञण वारा रस्ता शहरनि जी महफ़ूज़ गुज़रगाह आहिनि। नॉर्दर्न बाईपास से वॾा रिहाइशी मनसूबा पिण महफ़ूज़ आहिनि। शहरी मंडी बाबति फैलियल अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि। मालपिड़ी की सिक्योरिटी लाइ अलॻि SSP मुक़ररु थियल आहे। हुन चयो त माल खणी ईंदड़ वापारी ऐं ख़रीदारी लाइ ईंदड़ शहरी बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे मालपिड़ी में अचनि। किन तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। हुन चयो त हिन साल पार्किंग लाइ 50 एकड़ ज़मीन रखी आहे, जंहिं लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।